मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई अदी असां इनखे कोन छॾींदासीं फ़ैसिलो छिकराईंदासीं फ़ैसिलो बस कयो अदा कादने कोड़े के छिकराईंदो तव्हांखे पाण छिकराईंदा वाह दी वाह तुंहिंजो बिन साहब पातर असां जे आहियूं अगरि छिकबासीं असां तव्हां सां बेगुनाही कई अथनि हा हा पक अल्लाह अदी अल्लाह जा पुट असां उन्हनि मां लखे रुपया खाधनि जेके उन्हनि वीसी वारे पीर जो ड्रामो करे कमाया हुया अरे करो अदी सही थी चई असां को जल्दबाज़ी में ॻाल्हि ई विसरी वई अरे रे मां तो लाइ दंद उतारे छॾियो आहे शाम जो उर्स बल्टी कबाब लॻाईंदो आहे उन सां वञी कबाब खपा हाणे जे इहो फ़ैसिलो थियो न त असीं पाण टंगबासीं मुंहिंजी त सलाह अथव या त वञी मार नहीं बदिलो वठो या त हिन ॻाल्हि खे ई विसारे छॾियो इहा ॻाल्हि वाजी कई अथई हाणे गुरूअ सां आपे मां निकिता पिया वञूं तमाम गवाहन की रोशनी में मैं इन नतीजे से पहुतो आया त तव्हां डोही डोही जा पुट आहियो सुतरी साहब जज पोथी तेरी गवाह ता त कर अग में असा सोड़ो तो करी गवाह मूं वटि मौजूद आहे जेको न खपी सघे थो ऐं न वरी फिरी सघे थो वाह पुट वाह सुतली साहब तू ने ईसे जी गाल जो एतबार तो करी इन्हे जी गाल जो एतबार त घर बुला हल कंदा ऐं हुअ बि पुलिस जी सहायती हलंदी किथे आ बुधई साहब कादन कहारी जो दलील या अन्या समझा वई कुछ भला मूंखे दलील ऐं मिसाल ॾेई मुझायो न ऐं ईसे घणो गोली मूंखे पूरो पूरो शक आहे त ईदन जुमन ते पादरिशन तव्हां कई आहे अरे फिजा मुंहिंजो तवा सुतली साहब असां छो ईसे खे गोली हणी हां माना ईसे के ता गोली हणू जे खून जे केस में तो असा के चालान करी हां जेल मोकली अब शाबाश तई सियाणा न थियो लाकअप तव्हांखे ज़रूर कंदुसि रुगो को मज़बूत गवाह मिले जब हमें सबूत मिले तो पोए गाल कजे बाकी गांव बसा नहीं लुटेरे पहले आ गए यो कम न कर खादन उर्दू गलाणी दो थी जा आज मुझा थी सुतली के कमाल आहे लखन करोड़ जा केस था हल न चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे तव्हां मूंखे छा मुंझाईंदो मां पाण अॻे ई ॿुधल ख़ामोश तव्हां कानून खे बेवकूफ़ था सम्झो छा कानून के साहब न चयो आहे तव्हां थोरो थोरो लॻो था तमामु जल्द जेकॾहिं तव्हां मूंखे ऊंधो न टंगियो त मुंहिंजो नालो लाहे ऐं वण ते रखे छॾिजो कोना इनके मिसाल जड़म कोन आयो सफ़ा मुझाए छॾियो थी न शायदि इनके ख़बर ना आहे माया कमदार कोड़ो अहिड़ो कंदो आहे सोड़ो जो सवड़ में बिछी लॻंदो आहे वण ते वरी पाण खे पता गई महाली मुखे लगे थो लालू चाचे रिवस का चंग मुड़स वापसी वठंदो इहो त मुंहिंजा चांवर माफ़ कजांइ मुंहिंजा चांस पक्का माना मुंहिंजो वॻो धोई इस्त्री करे रखे छॾिजांइ मता ये कयो थे तेरा ही करोड़पति मां चाय जी पति थी वई ॾिस मुंहिंजी पावली मां लालू खे चङो त कोन्हे त मूंखे चङो मुड़ुस कयो पर जे ॻोठ वारा हरू भरू मिंथ कई गॾिजी सॾिजी मुंहिंजे मथे ते पटको रखियऊं त इन में कहिड़ो ॾोह सवाबु मिंथ या मेड़ सवाब या ॾोह मां कंहिंसां बि ॿधियल न आहियां बस साफ़ जवाब ॾिजान हा उर्स बटीअ जो कबाब उनखे ॾींदासीं टुप जवाब छा वेठो चई मतिलब त उर्स बटी खां कबाब वठी मानी था खाईंदासीं न पोइ उन्हनि खे मां टुप जवाब ॾेई छॾींदुसि हा इहो सही आहे ठुप जवाब ई ॾिजां ॻोठ वारनि खे चङा मुड़ुस जो मायने ई ख़बर न आहे उन्हनि जो हलियो आहे चङो मुड़ुस थियण हाज़िर मुंहिंजी ज़ाल हाणे रखजा पंहिंजो ख्याल किथे शोबाजी में पटको बदी चंगे मुड़स जो पोॾे मां कुटको न कुटको न ॾिजाए मां हरू भरू अहिड़ी ॻाल्हि सोचींदुसि बि कोन्हे त हरू भरू सुटको छो खाईंदुसि अम्मा तावीज़ निकिरण खां पोइ मुंहिंजो मथो ई हल्को थी पियो आहे न त मुंहिंजे मथे ते एॾो वज़न भरियल हो जो तोखे छा ॿुधायां मां सुठो थियो न त लालू ऐं तुंहिंजो मसलो अलाए किथे पुॼे हा अम्मा लालू सां मूं जेके बि ज़्यादतियूं कयूं आहिनि न पेरनि ते हथ रखी मां उन खां माफ़ी वठंदसि हा मां सही आहे चवंदा आहिनि त मुड़ुस मिज़ाजी ख़ुदा आहे लालू चाहे हा न त तुंहिंजे ने रवीअ ते घणो कुझु करे सघे पियो पर वीचारो ज़हर जो ढुक पी वेठो अम्मा लालू चाचे रिवस खे सॼी हक़ीक़त ॿुधाई हूंदी त मूंखे तावीज़ इन माई इज़त ई हया आहिनि अम्मा असां बि त ॾिसूं चाचो रिवस हाणे माई इज़त सां छा थो करे आउं ठो पटींदुसि कुझु बि कोन कंदसि चवंदा आहिनि इश्क न पुछे ज़ात ॾिसजांइ कुझु बि न कंदो अरे याद में थन याद वॾा सही चई विया त विढ़नि सान ऐं लताड़ जन वरी बोड़ा बोड़ा न बूढ़ा बूढ़ा हा बूढ़ा सही तो चई बूढ़ा पर ॿुध इहो मिसाल ॾिनई कंहिं याद जेको इहो त साननि वारो मिसाल ॾिनुमि इहो रिवस ऐं दना ऐं जोमन ते बाक़ी बूढ़े जो मिसाल पाण ते ॾिनुमि
मतलब त इन ईद ने जुम्मन ऐं रिवस जी वेड़ में तूं लताड़जी थो। अरे आऊं उहो बूढ़ो या जेको लताड़ जे नथो मुंहिंजो फ़ाइदो थो थिए फ़ाइदो। अरे हिननि टिन्ही खे आऊं पाण में वेड़ा नास कंदुसि पोइ हिननि जी वेड़ जो फ़ाइदो आऊं खणंदुसि ऐं हिन इज़त खे पंहिंजे कुर्ब जो कैदी बणाए छॾींदुसि। मुश्किल आहे काॾे मुंहुं मरे मुंहिंजो काथे टंडोल है यार। अरे अदो जो कुल को कोको त कोन्हे जो तुंहिंजे दिमाग़ में ठोकियां। सही चवंदा आहिनि त अहिड़ो ॾट ऐं फट ॿधो चङो ॿुधई छा में मां ॼट आहियां हा? अरे न को आऊं तंदो अलाह यार आहियां ऐं न को वरी इज़त मजम इहा अजाया मिसाल मुंहिंजे साम्हूं न ॾींदो कर ॿुधई। मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त इज़त जो घणो रायो माना रुख रिवस ॾाहे तूं पासे ते हरूभरू तारियूं न वॼा। अरे वञू रे वॾो कोन्हे भाॻो ही असुल ताप जो चंडो हौसलो त नथो ॾी रंधो हौसलो कसींदो। अरे दोस्त बणिजी को दिलासो ॾे ईअं दुश्मन बणिजी दौस न ॾे। मूं हक़ीक़त बयान कई आहे इहा इज़त रिवस जी चंग मुर्सीअ ते थी मरे। ऐं जेकॾहिं इहो चङो मुड़ुसु सुञो हुजे त पोइ हाणे मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुध ऐं हिन इज़त खे हासिल करण जे लाइ पंहिंजो सभु कुझु लुटाए छॾींदुसि सवाइ दौलत जे। दौलत? अरे दौलत खां सवाइ थई ॿियो छा? न मुंहुं न मुहांडो कॾहिं जो आंदो। अरे बस हाणे बस मां पंहिंजे हिन मुंहं खे पाण कोन थो चमकायां छो त हिन किने ऐं बुछड़े बूथ ते माण्हू मूंखे खौफ़ खां व्याज दबल करे था ॾियनि ॿुधई। अहिड़ी बंदूक तुंहिंजो टका तूं हल मूंसां गॾु मां तोखे पूरी सिंध थो घुमायां बल्कि पूरो पाकिस्तान थो घुमायां। मूंखे ॾेखार उहो कहिड़ो व्याजी आहे जंहिंजे मुंहं में नीमक आहे। हाँ साईं मुंहिंजे मुंहं में रौनक कान्हे बाक़ी तुंहिंजे हिन दून में वॾी रौनक आहे। अरे मां सभु सम्झां थो तूं मुंहिंजो पासो खणिजे सफ़ा मूड में न आहीं। हाणे मां सम्झी वियो हा मूंखे सभु कुझु पाण खे ई करणो पवंदो पुट पाण ई थो आऊं हिन रिवस खे कोकाणा। मुआ गोर पट तू हाँ फाड़ियो ई छा कयां तुंहिंजे घर वारो ॾाढो कारीअ जहिड़ो फड़ खयो थो आहे इन करे तोखे सम्झाइण लाइ मूंखे हिते अचणो पियो आहे। वहड़े वाह हाणे मूंखे तू सम्झाईंदे अच्छा भला सम्झा। मलूका तोखे मां इहो थो सम्झाइण चाहियां त पंहिंजे ॾाॾे खे परेशान न करे हूअ बि वीचारो मरण कंदीअ ते आहे परेशानी वधी वेंदसि त मरी वेंदो। केड़ो मो ॾाॾे खे परेशान कयो आहे? इहा परेशानी घटि अथसि जवान जमाण पोटी घर में वेठी अथसि ऐं उनजी शादी नथी थिए वरी मथों वरी शादीअ जा 10 उम्मीदवार हुजनि। इहो सभु कुझु तुंहिंजी वजह सां थियो आहे न चिया न ई 3 लखनि वारो मसलो थिया हिन महल ताईं मां टोनी सां या कोड़े सां शादी बि करे वञा। भला ॿुध मुंहुं में कहिड़ी ख़राबी आहे जो मां तोखे नथो वणा मोहबत सां ॾिस न पाणे ई वणी वेंदोसीं। मूं इलाही दफ़ा दिलि ते पथर रखी तोखे प्यार जी नज़र सां ॾिसणु चाहियमि पर अंधी थी वञा हलाड़ साइड थी जा ॾे। इन कोड़े खां बि वैसे आहे अरे अम्मा त चवंदी त मुंहिंजो लखनि में हिकु आहे लॻियो थोरी नज़र घटि थी वई आहे मां हैरत जी ॻाल्हि आहे ही विलायती जेको आहे इहो शैतान क़िस्म जो माण्हू वरी ॻाल्हियूं वड़ियूं फलियूं पियो करे। वाह वाह अरे रे ये छा थो करी धूल करे छड़ी यारी वो साहब ॾिसो न टेबल ऐं कुर्सी ते केॾी मटी चढ़ियल आहे किथे इहे न चङो मुर्द धूल चटे। मां छो धूड़ चटींदुसि मूंखे मिटी खाइण जी आदत कोन्हे। अलाए लालू साहब चवंदो त तव्हां नंढे हूंदे मिटी खाईंदा आहियो ऐं भितुनि खे चटे चटे आर पार सुराग करे छॾींदा आहियो। ॻाल्हि हीअ थो करी जॾहिं मां नंढड़ो हुउसि त लालू मूंसां गॾु हो इहो निभाॻो आयो किथां? न न लालू चवंदो त बाबा रीवत मूंखे नंढड़ो ते जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे हुन मूंसां पाण ॻाल्हि कई। हाणे फज़ूल ॻाल्हियूं छॾ इहो ॿारो दॾई आहे ऐं मुंहिंजे लाइ चांहि ठाहे दूध पती ॿाहिरियूं दॾे अचां पोइ चांहि ठाहियां छो दरवाज़े में चांहि उॾामी वेंदी आहे। ओ बेवकूफ़ वरी को वांदो अची वेंदो वरी उनखे चांहि पियारणी पवंदी। हे खीर खंड पती हे मुफ़्त में कोन था अचनि। इहो खीर पती बचाइण जे चकर में घणा दफ़ा उताक वारी मोटर ते ख़र्च कयो अथव। टोनिया पुट वरी उहो लेक्चर शुरू न कजांइ
जे चवाए थो ते कजे कया तो अल्लाह ही अल्लाह किया करो, दुख न किसी को दिया करो, जो दुनिया का मालिक है नाम उसी का लिया करो, अल्लाह ही अल्लाह। बस अल्लाह वारो थी हाणे वरी अल्लाह अल्लाह किया करो। लालू साहब जो खैर, लालू साहब जे बच्चन जो भी खैर, लालू साहब जे सच्चन जो भी खैर, लालू साहब जे पोढ़न पक्कन जो भी खैर। अरे इतना खेरन जा खरा रखया तो ता खेर ताए सभई खेड़ लगा पिया यो। वाह पुट वाह के चईड़े यो कोने क्या कोना शुरू थी। हाँ सुन ए छाए ओए अकेलो समझो तो राज मूसा गड्डा लालू साहब तो सामने के तो अल्लाह हे इंजन जो तेल बाहू पियो मथे करे। ना लालू साहब मामड़ी गाल करने की तैयारी पका थोड़ो खारस आ न खना दे। अरे ते गाल करने ला एड़ी तैयारी तो करी विड़ंदे तो कपड़ा लाइंदे जावा। हां लालू साहब जो मोबाइल पीर हो न उनजी कच्ची करण ले हाज़िर था। अच्छा तो मसलो आ बाबा मसलन जे हल लाए मां पंजे पीर रिवस के खास कुर्सी दिनी चंग मुर्सी जी उन सां जी सलाह सवाब के हलो हलो। लालू साहब उन ही सां तो मिलाई जेको तो साहब कोन थो मिले। लालू साहब जेके अंबू दा न उन जो सिकू इन खोखरन मा तो कोन लांदियो न। अरे ओ जट चे बुआ त अंबन जो सिकू अंबड़न मा न लांदियो। तवा पी पुटल मा को अंब हुजे त मा मिसाल या न। अरे छा पे चबाड़ी छा 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 चबाड़ी कुछ भी न लालू साहब ई में थोरो बात के हलाया तू। लालू साहब तो वारो बाबो इज्जत वारे भाड़न जो गाबो थी वा जेडा था फराइंस ओडा तो वरे ऐं तू असा जी हकीकत बुध ऐं रिवर्स ते वनी गाल पहुचा। अरे हिकिड़ी गाल बुधो मां ता जी गाल बुधा वनी बाबे के बुधाया तेस ताईं वडो टाइम गुजरी तो हलो त हलूं ता बाबे दे। हां लागी तो नुस्ता बुरश हाने दिस जानी इतने जुमले के मां के तो छोड़ो कया छो जो माया कमदार कोड़ो। ओ बुके खबर आहे सियारे में किए सवड़ में सोड़ो कंदन तेरा सियारो अने हल या तू छोंदो जमी वाह पुट्रवा छोंदो चईरे वाह पुट्रवा भाई साहब खाली इनकी ता हुकुम कर मुझा साहब। अरे हुकुम ना है मां परेशान आ त जडे का ये शैतान जेल में आज़ाद थिया न त इन गोठ में वञन थियूं शैतानगिरी वधंदियूं। अलाए इन गोठ जो छा थींदो केंदो साहब जेको घुराइंदा पेंदासी छथा घुरायो जहर शहर वने नी कड़ी जरूरत आ साहब हिते ही घुराया न इससे के जरूरत थींदो। अरे बुढ़ल बोड़ा खाइण पीअण जी ॻाल्हि नथा कयूं असां ईद नहीं जुमन जी ॻाल्हि था कयूं जिन जेल में ईंदई शैतानगिरी बाज़ार गरम करे छॾिया। हाँ साहब इन शैतान के ज़मानत ॾियणु खपे न त ही माण्हू खे विड़ाए सॼो ॻोठ खाली कराईंदा। साहब हाणे वञी ॿुढल खे ॻाल्हि सम्झ में आई आहे। राब साहब मां चवां त ईद न जुमन पोयां कंहिंजो न कंहिंजो हथ आहे। साहब जो बा शाहब जो बा नवाब जो बा कबाब। हाँ मां तॾहिं सम्झा में न त कंहिंजो न कंहिंजो हथ आहे हिननि जे पोयां। अरे बस लखन करोड़ जा केस था हल क्यों न चाह न पानी न बीड़ी न सिगरेट आ केड़ा केड़ा सिपाही मथे में हणी थिया अथन। ओके सर जो हाल वाल इशारा पे हलन छा ॻाल्हि आहे मूं ते पढ़ाई जूं कयो छा। अल्लाह रखो धणी बिल्लीअ खे ख्वाब में छिछड़ा तो ब्याजीअ खे इल्मु छा कंदो छा। अम्मा बस वो मिठल असल में ॻाल्हि इहा आहे न त अम्मा तूं ॿुधाए। इहो अबा ॻाल्हि इहा आहे त तूं ऐं हूअ इहो छोरी तूं ॿुधाएसि न। न अम्मा तूं ॿुधाएसि। ॿुधाएसि खणी इहो मिठल अम्मा सलाह ॾाढी भली ॾिनी आहे ऐं ॻाल्हि न मूंखे ॾाढी दिलि सां लॻी आहे। उहो अम्मा इहो चवे थी त अम्मा अॻिते तूं ॿुधाएसि। अबा इहो पाण में वेठा आहियूं ॻाल्हि सिधी सही आहे। मां हिन छोकिरीअ चिलकणीअ खे चयो त इहो तव्हां ॿई इहो थोरी ॿुधाएसि त सही छोकर थो रोए। पर पुट त वॾियूं भड़कियूं थी हणे वॾियूं ड्राड़ूं थी हणे साम्हूं त ॻाल्हाए बि नथी सघेसि चवेसि खणी मुंहं ते। बस मूंखे तव्हांजी ॻाल्हि न आहे ॿुधणी। अरे मां माण्हू आहियां लाटू आहियां जो कंध खे फिराए मूंखे साणो करे विधो अथव। चुप करे वञो त ईअं कननि मां ज़ूज़ट कढी चजाए। असां उहा इज़त था ॾियूं जंहिंजे तूं लाइक़ु ई नाहे किन
मोल डांद जा सिंह। અમારો ડાયલોગ તો તે થયો આચાર્ય जी किन्नी वॾी भरणी छिकिल ॾिसेसि ॼण पटाटे खे सिंह फुटा आहिनि। हाणे ॿुध कन खोले, मां थी चवां पई त तूं ऐं चिलकणी वञी पंहिंजे घर में रहो। हा ॿुधई हाणे ओॾे वञी रहूं पर छो? छो त अम्मा चवे थी त चाचा अलू आहे न उहो हीअ जाइ खपाईंदो, इन जे करे अम्मा जो चवण आहे त तव्हां वञी पंहिंजी जाइ में वेहो जीअं उहा त फबे न। ईअं न थिए जो तो वारो ॾाॾो आहे न उहा जाइ खपाए मलूका खे वठी चाचे पीरुआ खे गुम थी वञे ऐं पोइ वरी असां भेज भेज में पूरा हुजऊं। एतिरी खसीस ॻाल्हि आहे, मूंखे एॾो वॾो कंधो हणायो अथव ॼण मूंखे जिन हुजे। पोइ छा थो चई अबा? मां कुझु कोन थो चवां। तव्हां जेको बड़े सोचो जेतिरी बेइज़ती करणी अथव मुंहिंजी कयो, पर मां रहंदुसि हिन घर में रहंदुसि। ॻाल्हि अथव सिधी, भली बंदूक मां ठका था कढायो। इज़त मुड़ी वञो मुड़ी वञो। मुड़ी वञा? किथां मुड़ी वञा? तूं कंहिंजी ॻाल्हि थो करीं? जे पासे दे न ये कदम राती वधाई इन्हे माण्हूअ जी जुतीअ में तुंहिंजो पेर कोन पवंदो कोन। तूं कहिड़े माण्हू जी ॻाल्हि थो करीं? अल्लाह जो शुक्र आहे मूं वटि 12 जुतियुनि जा जोड़ा पिया आहिनि। मूंखे कहिड़ो लाचार पिया जो किन्ने माण्हू जी जुती में पेर विझंदुसि। वञो रे 12 जोड़ा भला देवाल मोच को दुकान थई जा ये भाणे ईदड़ू ऐं जुमड़े खे लगा खणी करे गॾु कया अथई। न न मुंहिंजा पंहिंजा ज़ाती जोड़ा आहिनि जुतियुनि जा। हा ऐं ख़ैर सां 200 जोड़ा त कपिड़नि जा बि अथमि। वञो रे अदा साईं हाणे त हद थी वई। छाजी हद थी? मूं चयो त ये 200 वॻा इस्तेमाल में थई जा न पेतड़ीअ में पया था छॾनि। हा 15 खण त इस्तेमाल में अथमि, बाक़ी 16 थी विया आहिनि। अरे आलू वारो अकुल को कोको त कोने जो तुंहिंजे दिमाग़ में थो क्या? इन खां अॻे जो ये वधीक सोड़ा थी वञनि ग़रीबनि खे ॾेई ऐं इहे सवाब जा कम कर सोशल मीडिया ते फोटू बि ॾेई मशहूरु थींदी आहे। नूर भतारे साईं तो चवाए 25 खन जोड़ा विधा कद सदको यका 175 ग़रीब औरतुनि में विरहाया हुयुमि। बाक़ी इहा ॿी ॻाल्हि आहे त कुझु ॾींहंनि में फाटी विया। हल किथे जी ॻाल्हि किथे वञी पहुचाई अथई? अरे मां बि हिते हा ॻाल्हि बि हिते आहे ऐं को वांदो आहे छाजो ॻाल्हि के खयो वञा गिटीअ में सर्कस कराईंदो। हाणे अचां थो उन ॻाल्हि ते जंहिं ॻाल्हि मां इहो ॻाल्होड़ो थियो। कहिड़ी ॻाल्हि मां ॻाल्होड़ो थियो? इज़त ॻाल्हि इहा पियो कयां त पाण ॾाढनि सां नीहु न लॻा असां जहिड़नि ग़रीबनि जी सोहबत मां मोहबत मिलंदई मोहबत। एॾी बस वारा वॾा माण्हू ठही इहे ज़ालुनि खे नौकराणियुनि खां बि घटि सम्झंदा आहिनि। हरू भरू ॾींहुं राति पई उते चढ़ंदी मूंखे दुख थींदो। मां बि ॾाढनि सां ॾाढी आहियां। मुंहिंजी शादी जूं शरनायूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रिवर्स सां ई वॼंदियूं। मां नंढपण खां वठी जवानी ताईं वॾा दुख ॾिठा अथमि। हाणे मूं में सहप कान्हे। हाणे ख़ुशियुनि जा ॾींहं ईंदा मुंहिंजा। चो हाणे तो जहिड़े भींगे सां शादी करे भुॻड़ा वेठी खावां। अरे आलू वारो अकुल को कोको त कोने जो तुंहिंजे दिमाग़ में छो क्या? नेरी वसड़े सां शादी करण खां पोइ तुंहिंजी ज़िंदगी का रिवर्स कान थींदी, फॉरवर्ड थींदी। फॉरवर्ड छा बि स्पीड में हलंदई। इहो रिवर्स कंजूसनि जो बि पी रुपए जे लाइ सिकाईंदी। महिमान घर में ईंदा अथनि त मारी पवन जो उन्हनि खे चांहि जो कट पियारनि वेठा उन्हनि जे खीसनि में ॾिसंदा आहिनि। छो थी पंहिंजी ज़िंदगी ज़हर करी अहिड़े किन्ने सां शादी करण का भलो अथई। बीमार तां भुल ॾेई ख़ुदि करे छॾ। मूंखे बि 2-3 ॾींहं दुख थींदो, रोई पोइ वरी काॾी फासाए वठंदुसि। बसि हाणे बसि ज़िंदगी ज़हर सही आहे। तो जहिड़े कहर सां गॾु रही पंहिंजी ज़िंदगी अज़ाब कान कंदी। वञु रे हे आलू वारो अकुल को कथद मारे अकुल खे बि तूं भली कर पंहिंजो शौक़ु पूरो करे ने रिवसड़े सां शादी। जॾहिं न भित में इहो मोह न हुई त पोइ एहसास थींदी त इहो अलरू सही पियो चए। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधी छॾ, जॾहिं हिननि भाइरनि ईद ऐं जुमन खे चओ त जल्द मुंहिंजो कर्ज़ वापसि कनि, न त आलूअ जी ख़बर अथनि। आलू उबता कम सुबत अहिड़ा कंदो आहे भित में कोकाणी जो ॾींहं में तारा नज़र ईंदनि। हंदी यारी बस असां शादी करण। अरे हाय आफराडी छा था चओ? रीवा साहब असांजो हिकिड़ो निमाणो अर्ज़ु आहे। असांजी ॻाल्हि
पूरे गौर विचार सां ॿुधी वञे उन खां पोइ फ़ैसिलो कयो वञे। तव्हां ते ॾोह साबित थी वियो आहे। तव्हांजी ॻाल्हि ॿुधण अजाई आहे। तव्हां ग़रीबनि खे फरेक कई, उन्हनि जी तबाही आहे। मुंहिंजी मां सभाई आहे, उन मर्याद जो कसम कोड़े जो को बि ॾोह कोन्हे। कोड़े सां ड्रोह करे उनखे सोगो कयो वियो आहे। बाबा कोर्ट सगोरी बि सबूत घुरंदी आहे, ॿुधंदी आहे। घटि में घटि तूं उन्हनि खे ॿुध त सही न। मां चङो मुड़ुसु आहियां, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां ॻाल्हि ॿुधायां न ॿुधां। तव्हां ॿई फ्रॉडी आहियो, पैसा भरे ॾियो। बाबा मूं ई कोड़े फ्रॉड कयो, असां सां वरी फ्रॉडन फ्रॉड कयो। फ्रॉडन कहिड़ा? इहा दाई इज़त दाई ने फ्रॉड में तव्हां था शामिल ई जा। रुगो शामिल कोन ई। तेरी पंहिंजो हिसो कढंदी, उन खां पोइ असांखे ॾी हिसो ॾींदी, ईअं न भाउ? हा उहो त लेडीज़ फर्स्ट। पहिरियां इज़त खे बुर्श लॻणु खपनि, पोइ कोड़ी कादनि सां कारवाई कबी। लालू पुट हरू भरू हुन मासूम ते इल्ज़ाम था हणनि। इज़त मासूम आहे, राति गई आहे, नंढड़ी आहे, हे उमिरि अथसि। अलाह मूंखे ख़बर आहे न, वरी नमूनो पियो थो करी। बसि भाउ तोखे हू कोन्हे को ॿुधण थो करी, असांखे ॿुधण चयो। इन इज़त खे बि तफ़्तीश वारे तॾहिं ते वेहणो पवंदो, तफ़्तीश थींदी। लालू साहब तूं कम जो माण्हू, बाक़ी तुंहिंजे ॾाॾे जी ग़लती असांखे हरू भरू ग़लति सम्झो वेठो आहे। लालू साहब असांजो फ़ैसिलो कयो वञे, न त असां रिवर्स मां लो थी वेंदासीं। असांखे अहिड़ो सोड़ो कंदो जो सवण में बि सी लॻंदो, ईअं न कादन? मां बसि चोनी खे चवां थो ईदर जुमन खे सुधो हिते वठी अचे न, ॻोठ जा रस्ता गिटियूं साफ़ थियनि या न थियनि। पर इहा ॻाल्हि साफ़ करे छॾिजो, मां इहो न सोचे मुंहिंजो पीउ आहे या हे फलाणो आहे, मुंहिंजो माइट आहे, सोट आहे, माता आहे, जंहिं ते बि बीठी बुरशण थोमांसि। हा बावली छॾ इन कम खे, चाह तकड़ी तयार कर त मां फ़ैसिले ते थो वञा। फैसले ते अञा फैसला करी थो छा? फ़ैसिला कयां नथो, फ़ैसिलो ॿुधण थो वञा। कंहिंजो फैसलो आहे? नकुली पीर ऐं असली अक़ीदतमंद बेअकुल माण्हुनि जो फ़ैसिलो आहे। मवाली ई छा थो चवी? मूंखे त कुझु बि सम्झ में नथो अचे। इज़त वारो वेगो भा कादन जिन माण्हुनि खे चूनो हयो उन्हनि जो फ़ैसिलो आहे। नकली मुर्शिद वीसी वारो पीर उहो ई न जंहिं ते पड़ पिया बासन ऐं मोबाइल पिया रखनि? हा जिन जिन मोबाइल ऐं वीसियूं रखियूं न उहे अॼु ॾाढा मोजड़ा रखंदा। हुननि त अम्मा खे बि चूनो हुयो, अम्मा बि वीसी रखी हुई। माने जा कम ई अहिड़ा आहिनि। छल न को नकुली पीर जो नालो ॿुधे वठी थी भॼे उॾे। लाचार कहिड़ो विची रखी? मां बि तोसां ॻाल्हियुनि में वेही थो वञा त ख़बर नथी पए, मूंखे देरि थी थिए, मां वञा थो। चांहि पी पोइ वञ त दिमाग़ कमु कंदई, न त उते वञी को गंद करी। सॼे ॻोठ वारा माण्हू ओताक ते गॾ थिया आहिनि, ओ माफ़ कजांइ गॾु थिया आहिनि। हाणे जे मां उते मौजूदु न हूंदुसि त लालू वारा सोचींदा त मावाली अञा ताईं कावड़ ॾा हलाए छा, इन जे करे। हा त ठीकु आहे, पोइ वञ तूं, किथे फ़ैसिलो शुरू न थी वञे। हलियो ऐं चांहि छुटी पहिरीं चांहि ठाहिया त चांहि जो चुस्कूं भरियां त मुंहिंजो दिमाग़ कमु करे मतां फ़ैसिले में मूंखां सलाह वठनि त पोइ। ठीकु आहे ब्रेक कर, मां खणी थी। पहिरीं चांहि जी ॻाल्हि कर। तुंहिंजी चांहि चरी मूंखे चुस्त करे, ॾाढो मस्तु करे थी, हरे हरे किटलीअ में जॾहिं खाए बड़को दिलि करे थी, धक धक धड़को ॿारनि जा थी बरे बरे। तुंहिंजी चांहि चरी मूंखे चुस्त करे, ॾाढो मस्तु करे, हरे हरे। लालू अम्मा जेकी वीसी वारी पीर वटि पैसा रखिया हुआ, अम्मा खे उहे त वापसि कराए ॾे। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मूंखे, इहो वीसी वारो पीर कहिड़ो माणे पुफियो पुटो जो वीसी आई उन छो पी रखी? हा जलियो माने उन पैसा न रखो, बस तू जे करे वापस कराए, बाक़ी वापस करण जड़ी माने आहे कान। अड़े अबा जेको थियणो सो थी वियो, हाणे मूंखे पंहिंजा इहे 2-3 रुपया मोटराए वठी ॾे। ओ चाची मासी सुरली जॾहिं सॼो मश्करनि जो ॻोठ ॾोकड़ वठंदो तोखे छो न मिलंदा? पर अॻिते अहिड़ी ग़लती न कजांइ। अबा मुंहिंजे अबे ॾाढे तोबा कई, हाणे अहिड़े कीननि जे चक्कर में कान ईंदसि। ओही अखपट झटपट मोरो अची वियो अथई चाची मासी सुरीली। पर लालू उहे बि त बासिन त सही न, त वीसी वारे पीर जा पैसा उन्हनि वटि आहिनि। कीअं न बासींदा? इन कातन ऐं कोड़े जे ड्रामो रचायो आहे न, उहे पाण मथो पी विया अथनि। नथा मञनि त ईदन जुमन हूंदई जेल में, बाक़ी रही माई इज़त खे ॻोठ मां नेकाली ॾेई ॿाहिरि कढंदासीं। बाबा बसि करे वेही रहो। अबा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त सौदो महांगो कोन्हे को, टिनिनि भाउ भेण खे ॻोठ मां निकाली ॾियो, असां पैसनि खां हथ मथे कयासीं। ओ चाची मासी सुरली इहो त तो कयो न, ॿिया ग़रीब काॾे बि था जिन सॼी पूंजी ने वीसीअ में लॻाई। हा मां लालू वीचारो सही थो चवे, इहे शैतान छो ग़रीबनि जा पैसा खाइनि? इन्हनि जी ॾाठुनि मां बि खोटरे पैसा कढणा आहिनि। किन पई थी करी चरी थी जा तो पर इन ईदन जुमन जे किननि वातनि में मां हथ विझां, पंहिंजा हथ ख़राब कया, चरी थी जा छेणे में हथ पवे, हिन जे वात में हथ न पवे। ओ गाड़ीअ जा ॿिया बि तरीक़ा घणा आहिनि,
ॿिन्ही भाउरनि खे ऊंधो सुमारे हिकिड़ो पुट ॿियो पुट टियों पुट माले खणी मत पा गुबा तमा कढल ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।